बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरियल प्रोग्राम फ़ैसले जी घड़ी मां आहियां आफ्ताब मुगेरी। मां हमेशह चवंदो आहियां त फ़ैसला थियण खपनि हिन धरती धड़ियुनि जे लाइ, हिन मुल्क लाइ, हिन क़ौम जे लाइ, सिंध जे लाइ, पंजाब, KPK, बलूचिस्तान, गिलगित ऐं आज़ाद कश्मीर लाइ। त इहा त फ़ैसले जी घड़ी आहे। अॼु वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज़ शरीफ़ जो दौरो कराची यकीनी तौर ते कराची समेत सॼी सिंध हिन वक़्तु उन्हनि धाड़ेलनि ऐं चोरनि ऐं फोरनि जे हथों यरगमाल थियणु आहे जंहिंसां न कराची खां कश्मीर ताईं को माण्हू बची नथो सघे। त इहा त अॻुवाई बराए तावान जो सिलसिलो जेको आहे सिंध में उहो वधंदे नज़र अचे पियो। अहिड़ी रीति सिंध जो गादी वारो शहर कराची में बि जेको आहे सो रोज़ानो जे तहत मोटरसाइकिल गाॾियूं ऐं फुरूं ऐं चइजे त फुर जे दौरान मारण जे में बि जेको आहे सो जेके फुरण अचनि पिया उहो जहिड़ी रीति जेको आहे सो नौजवाननि खे गोलियूं हणी मारनि पिया उन में बि वधि में वधि इज़ाफ़ो नज़र अचे पियो। इन सां गॾोगॾु त इहा त ईरानी सदर जी वापसी खां पोइ शहर क़ाइद समेत पूरे पाकिस्तान जा माण्हू इहे सोचनि पिया त कल्ह को ॾींहुं हिकु तरफ़ पाकिस्तान जो कैपिटल माशी हब जंहिंजी जेको आहे सो एॾी वॾी मैशियत खे रन कंदड़ कल्ह के ॾींहं ते सॼे शहर खे जेको आहे सो बंदि करे ऐं ईरानी प्रेसिडेंट खे जहिड़ी रीति वेलकम कयो वियो उन जा सदेबाब या उन जा जेको चइजे त माशी नतीजा जेके आहिनि उहे निकिरंदा या सिर्फ़ु इहो हिकिड़ो महज़ फ़ोटो सेक्शन हुयो जंहिंमें ईरानी प्रेसिडेंट ऐं पाकिस्तानी प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट ऐं वज़ीर आला पंजाब ऐं सिंध सिर्फ़ु हिकिड़ी निजी मुलाक़ात थी ऐं दुनिया खे ॾेखारियो त असां ईरान ऐं पाक दोस्ती जेका आहे उहा वॾी अहम आहे। इन सां गॾोगॾु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अंदरि पार्टी में बि छिकताण वधंदे नज़र अचे पई। रोज़ाना जी बुनियाद ते जेके चइजे जेके ख़ुदकुश हमला जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अंदरूं पंहिंजी PTI जा अॻुवान कनि पिया उहे बि वॾा अहम आहिनि। अगरि ॻाल्हि कयूं त मरवत साहब जो उहो बयानु जेको वॾो अहम आहे त सेनेट ऐं जेको आहे सो क़ौमी असैम्बली जूं जेके चेयरमैनशिप जी जेकी सूरत हाल आहे मुख़्तलिफ़ स्टैंड कमेटी जूं उन ते बि जेको आहे सो बहस पियो थिए त आख़िर चेयरमैन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कंहिंखे कंहिंजो नालो ॾींदो ऐं बानी PTI इमरान ख़ान कंहिंजो नालो तजवीज़ कंदो। चइजे त हिन वक़्तु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में बि छिकताण वधि में वधि नज़र अचे पई। इन सां गॾोगॾु अॼु वज़ीर आज़म पाकिस्तान वज़ीर आला सिंध ऐं उनजी काबीना सिंध काबीना जा तमामु वज़ीर ऐं कामोरनि सां गॾु ऐं अहिड़ी रीति विफ़ाक़ी वज़ीर ऐं कामोरनि सां गॾु वेही ॻाल्हि कंदे चयो त असांखे कुझु अहिड़ा फ़ैसिला करणा पवंदा जेके तय आहे त असांजे लाइ बि वॾा मुश्किल हूंदा, यानी कि पंहिंजी काबीना जे लाइ पंहिंजी हुकूमत जे लाइ हिन वक़्तु अगरि वज़ीर आज़म इहो चवे थो त इहा वॾी अहम ॻाल्हि आहे। अॼु ॻाल्हि कयूं त सिंध में जहिड़ी रीति मूं चयो त अॻुवा जी जेका सूरत हाल आहे उहा बि वॾी ख़तरनाक आहे। अॼु बि जेको आहे सो 4 खां वधीक माण्हू जेको आहे सो सिंध मां अॻुवा थी विया आहिनि ऐं पुलिस ऐं चइजे त सूबाई इंतिज़ामिया ज़िली इंतिज़ामिया मूंखे इहे चवण में शर्म महसूसु न थींदो ऐं अफ़सोस सां चवंदुमि त हिन वक़्तु नाकाम थी चुकी आहे। ऐं ज़िया लंजाट साहब जेको वज़ीर दाख़िला आहे सिंध जो उनखे जहिड़ी रीति जेको आहे सो वज़ीर दाख़िला जो मनसब मिलियो आहे मां सम्झां थो उन खां पोइ जेके मुख़्तलिफ़ फ़ोटो सेक्शन त हुनजो नज़र अचे पियो पर ओड़ी रीति कार्रवायूं नज़र न पियूं अचनि। इहे वॾा अहम सवाल आहिनि, इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंसां जमाल सिद्दीकी साहब आहिनि, अॻूणा क़ौमी सूबाई असैम्बली जा रुकन बि आहिनि ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर अॻुवान आहिनि। अवां जी वॾी महिरबानी असां सां स्टूडियो में मौजूदु हो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेको आहे सो MP आहिनि सिंध असैम्बली में बैरिस्टर हालार वसान साहब बि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे, उहे बि मौजूदु आहिनि, उन्हनि जी बि वॾी महिरबानी। हिन सां गॾोगॾु GDA जा अॻुवान आहिनि सरदार रहीम साहब, उन्हनि बि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे, उन्हनि जी बि वॾी महिरबानी। तय आहे त फ़ैसिले जी घड़ी आहे ऐं फ़ैसिलो थियणु खपे हिन मुल्क ऐं क़ौम जे लाइ। मां जीअं चवंदो आहियां हमेशह, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी छा फ़ैसिलो कुझु अहिड़ा कया आहिनि जंहिंमें कराची खां कश्मीर ताईं अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उन में माण्हुनि खे कुझु निजात मिली सघे ऐं अॻुवाई बराए तावान फुरूं मोटरसाइकिलुनि जूं चोरियूं गाॾियुनि जूं चोरियूं धाड़ा इन्हनि ते ज़ाब्तो कीअं ईंदो। बैरिस्टर साहब, चइजे त हिन वक़्तु रोटी कपिड़ा मकान हाणे असां तोहफ़नि कईसीं, असांखे न खपे, घटि में घटि जीअण जे लाइ जेके इहे फोरू अचनि था मारनि था अॻुवा कनि था खणी था वञनि मोटरसाइकिलियूं गाॾियूं माल पर जान बि हली थी वञे, उन लाइ को फ़ैसिलो कंदो? थैंक यू आफ्ताब साहब, तव्हां मूंखे वीडियो कॉल ते वरितो। एक्चुअली छा थियो आहे त लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन कुझु वर्सन थी वई आहे पंहिंजे सूबाए सिंध में।
किडनैपिंग फॉर रैंसम वारा वाक़िया थी था इलाही, हनी ट्रैप उन में अची थो वञे, वरी किथे मोटरसाइकिल जी फुरदी थी वञे, किथे अगवा थो थी वञे माण्हू। त इन जे लाइ लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खे ओवरकम करण जे लाइ IG सिंध बि कल्ह जॾहिं वेठा हुया, ईरानी प्रेसिडेंट आयो हुयो CM हाउस में, त उन्हनि सां असांजी जॾहिं कैजुअल ॻाल्हि थी त हुननि चयो त असांखे मथों खां इंस्ट्रक्शन्स आहिनि त असां हिते सख़्तु कार्रवाई कंदासीं ऐं जेके बि इन में मुलविस हूंदा उन्हनि जे मसलन सख़्तु कार्रवाइनि जो तव्हांजे कानून जे अंदरि, तव्हां बि बैरिस्टर आहियो, कानून जे अंदरि ऐं समाज जे अंदरि सख़्तु कार्रवाइनि जो छा हूंदो आहे, मतिलबु छा हूंदो आहे, मूंखे अगरि सम्झायो। सख़्तु कार्रवाई सर ॾिसो न, जेको अगरि माण्हू उन में मुलज़िम आहे, वरी उहो कन्विक्ट थी थो वञे, मुजरिम थी थो वञे, त उनजे ख़िलाफ़ जेको उनखे कटेरे में आणण लाइ त उहो त ऑब्वियसली पुलिस अदलिया ऐं मिली करे कमु कंदा न, उनमें सिंध हुकूमत जो बि तावन हूंदो। ऑब्वियसली असां त इहो चाहींदासीं त जेके वाक़िया थियनि था इहे दिन ब दिन, असां जेको कॉन्स्टिट्यूशन बि असांखे फंडामेंटल राइट थो ॾिए टू लिव पीसफुली। हाणे इहे जेके वाक़िया थियनि था कश्मीर में, शिकारपुर में, कंदकोट साइड, इहे ॾाढी जेकी आहे परसेप्शन लॉ एंड ऑर्डर जो ॾाढो ख़राबु थी वियो आहे। कराची में बि हालात ॾाढा ख़राबु थी विया आहिनि, माण्हू फ्री विल सां नथो निकिरी सघे। हाणे कल्ह बि जेकी तव्हां पंहिंजे इंट्रोडक्शन में ॻाल्हि कई त ईरानी प्रेसिडेंट आयो त असांखे मथां ख़दशो हुयो त मथां को एक्टिविटी का थिए त इन जे करे फुल प्रूफ उन्हनि खे सिक्योरिटी ॾिनीसीं। त इहा स्टेट जी रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे, ज़िम्मेदारी हूंदी आहे त इहा त तय आहे त दुनिया में हिकिड़ो मैसेज इहो हुयो त ईरानी प्रेसिडेंट पाकिस्तान आयो, उहा भली ॻाल्हि आहे, पर ॿिए तरफ़ इहो बि मैसेज वियो दुनिया में त तव्हांजो मुल्क, असांजो मुल्क, असांजे शहर ऐं पाकिस्तान जो माशी कैपिटल जेको आहे सो उहो कल्ह कंटेनरनि सां बंदि करे यरगमाल बणाए ऐं हज़ारनि ऐं लखनि जी तादाद में सिक्योरिटी फोर्सिस, एजेंसियूं ॿियूं लॻाए ईरानी प्रेसिडेंट खे तव्हां उन हिकिड़े हसार में आंदो ऐं शहर जेको आहे सो 3 करोड़ जी आबादी, 4 करोड़ जी आबादी जो शहर कल्ह उन में यरगमाल रहियो। पोइ तय आहे त जी जी सर, मां कुझु एड करणु चाहींदुमि। हिन महिल तव्हां ॾिठो हूंदो त काफ़ी जेके फॉरेनर्स असांजी डेलीगेशन्स आहिनि उन्हनि ते वेठे हमला थिया आहिनि, अहिड़ा वाक़ियात पेश आहिनि। उन जे मद्देनज़र रखी करे बजाए को अगरि इन जे कॉन्वॉय ते को किथे मसइलो थी वञे या त पाकिस्तान में इंटरनेशनल लेवल में थोरो इशू अराइज़ थिए हा। ऑब्वियसली हिकु हेड ऑफ स्टेट आहे, उनखे प्रोटोकॉल त ज़रूरु आहे, जेको असांखे प्रिंसिपल्स फॉलो करणा आहिनि। बट इहो मां चवंदुमि त जंहिं तरीक़े सां ईरानी प्रेसिडेंट आयो, इहो ॾाढो हिकु पॉज़िटिव इमेज बिल्कुलु ज़रूरु वेंदो। बैरिस्टर साहब, मां जमाल सिद्दीकी साहब खे शामिल कयां। जमाल सिद्दीकी साहब, तय आहे त फ़ैसिले जी घड़ी आहे, पर फ़ैसिलो मूंखे थींदे नज़र न पियो अचे। फ़ैसिलो अचणु खपे हा। हींअर ऐवान में सभु तव्हां सियासी दुरियूं पहुची चुकियूं आहियो, पर कराची खां कश्मीर ऐं कश्मीर खां वरी कश्मीर ताईं अगरि ॾिसूं त सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। चाहे उहा माशी सूरत हाल हुजे, चाहे इकनॉमी सूरत हाल जेको हुजे, चाहे उहा लाइन ऑर्डर जी सूरत हाल हुजे, काॾे पिया वञूं सर? बिस्मिल्लाह रहमान रहीम। थैंक यू आफ्ताब। आफ्ताब, मुंहिंजो भाउ जेको हीअ ॻाल्हि कई आहे हालार साहब, ॾाढो मासूम आहे ऐं हू मासूमियत में पंहिंजी हुकूमत ते पाण तनक़ीद करे वियो त असांजी जी जी बिल्कुलु हुन एतराफ़ कयो न त असांजे सूबे जा हालात अहिड़ा आहिनि ऐं असां कोशिशि कयूं पिया। सूबे सां गॾोगॾु मुल्क जा हालात आहिनि। सिंध अगरि ईरानी प्रेसिडेंट आयो त पंजाब बि वियो, इस्लामाबाद बि। थोरो मूंखे मौक़ो ॾियो त हू पाण एतराफ़ बि करे वियो ऐं पंहिंजी हुकूमत जी नलाइकी बि ॿुधाए वियो। मुंहिंजो भाउ पंहिंजी मासूमियत में ज़ाहिर आहे नओं आहे, मुंहिंजो भाउ बैरिस्टर आहे, हुनजो सियासत सां को वास्तो न आहे वीचारे जो की असान साहब असांजो मोहतरम आहे, वॾो आहे, पर चवण जो मतिलबु आहे त जेका रिवायती सियासत जेको टीवी ते वही वाज़े कूड़ ॻाल्हाइण जो हिकिड़ो फ़ख़्रु हूंदो आहे माण्हुनि जो, पंहिंजी नालाइकियनि ते पर्दो विझणु, त मुंहिंजो भाउ ॾाढो मासूम आहे, सादगीअ में सभु कुझु चई वियो। ऐं जेको ॻाल्हि मुंहिंजो भाउ चई वियो त हिनखे करणु खपे, हिन जी ज़रूरत आहे ऐं तव्हां चओ पिया त इंतज़ार जी घड़ी, त इन जे लाइ त तव्हांखे वॾो इंतज़ारु करणो पवंदो। हीअ जेको सिंध जी अवाम 16 सालनि 17 सालनि खां नॉन स्टॉप लगातार सिंध गवर्नमेंट सिंध में मौजूदु आहे, पीपल्स पार्टी जी, जेकी शइ 17 सालनि में न थी सघी आहे, पोइ हाणे मूंखे ॿुधायो त उहो कॾहिं थींदी? उन जे लाइ बि को टाइम फ्रेम खपे न, हू थींदी कॾहिं? त हू थींदा कॾहिं? सोचण जी ॻाल्हि आहे। असां टीवी ते वेही त असांजे लाइ ॾाढो आसानु आहे चवणु की इंशाअल्लाह ताला असां कोशिशि कयूं था, हीअ बि ग़लति आहे, हिनखे बि ठीकु कंदासीं, हुनखे बि ठीकु कंदासीं। कॾहिं? जेको आफ्ताब पंहिंजे इंटरव्यू में चयो त हाणे माण्हुनि बसि कई, रोटी कपिड़ा मकान खां पोइ जान बचायो, असांखे बख़्शिश ॾियो। रोज़ाना असांजो इहो एरिया जेको आहे शिकारपुर, जगवाबाद, कश्मीर, कंदकोट, हीअ धड़ियलनि जी मक़सद स्टेट बणिजी वियो आहे। इहो ई पोर्शन जिथे असांजा वॾा वॾा पॉलिटिकल नाला आहिनि, वॾा वॾा पॉलिटिकल स्टेक होल्डर वेठा आहिनि,
को उन्हनि खां पुछे तो सही त भई धाड़ियल आहिनि कंहिंजी ईजाद, कंहिं इन्हनि खे ईजाद कयो आहे? त जेसि ताईं आफ्ताब हिकिड़ो मिनट, जेसि ताईं तव्हां हुन धाड़ियलनि जे पोयां न वेंदव त हुनजी बैक ते आहे केरु? जमाल कहिड़ा साहब नाला आहिनि जमाल हुनजे साहब पोयां? चइजे त अॼु जेको वज़ीर आज़म कराची आयो ऐं उन खां पोइ उन चयो त कड़वा कोड़ा फैसला भी करना पवंदा, माना ख़तरनाक फैसला भी करना पवंदा। अगर 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 उन खतरनाक फैसलनि में इहो आहे त धाड़ियलनि जे पोयां जेका पॉलिटिकल माण्हू आहिनि उन्हनि खे एक्सपोज कयो वञे, उन्हनि खे झलियो वञे, उन्हनि खे पनिश कयो वञे त सिंध जी आवाम सुकून जो साह खणंदी। हाणे टे ॾींहं पहिरें हिकिड़ी एडवाइज़र जी गाॾी में, एडवाइज़र जी सरकारी प्रोटोकॉल मोबाइल जी सरपरस्ती में जेको असलो झलियो वियो हो, उनखे ॻाल्हि खे दॿाइण असां कोन ॾींदासीं। उनजो जवाब न उनजी रिज़ाइन जी ॻाल्हि न आहे, उनजी डिप्यूट थियल पुलिस मोबाइल, उहो पुलिस मोबाइल हुन गाॾी खे स्कार्ट कीअं कयो, छो कयो, हुनजे पोयां केरु आहे? रिज़ाइन कयो आहे, पर सिंध पुलिस जा जेके सिपाही धाड़ियल जे हथां मरनि पिया, शहीद पिया थियनि, पोइ उन सिपाहियुनि जो दिफ़ा केरु कंदो? जॾहिं पुलिस जी मोबाइल वैन इलीगल असले खे स्कार्ट कंदी, पोइ उन शहादत जो दिफ़ा केरु कंदो? मुंहिंजो बिल्कुल असल सवाल इहो आहे। सरदार साहब मैं आपकी जाने पाऊंगा। सरदार साहब, एक तो वज़ीर आज़म का दौरा है कराची, क्या देख रहे हैं कि उन्होंने कहा कि हमें बड़े कड़वे फैसले भी करने पड़ेंगे, तो क्या समझते सर? अब हम तो जहर भी मुयसर नहीं है क्योंकि जहर इतना महंगा हो गया है कि खुदकशी भी नहीं कर सकते, तो ये कौन से कड़वे फैसले की वज़ीर आज़म शहबाज शरीफ आज वज़ीर आला के हमरा बैठकर बात कर रहे हैं? इनको तो कोई फैसले करने की इनकी कैपेसिटी नहीं है, इनका ना इख्तियार है मेरा ख्याल। अब IMF की फैसले होंगे और ये जो है कोशिश करेंगे उसको इम्प्लीमेंट करें, लेकिन मुल्क में कोई जान ही नहीं रही है, क्या निकालेंगे ये मजीद और लोगों के, अवाम के पेट से? तो वक्त की रोटी मैसर नहीं है लोगों को, और तो अब क्या टैक्स लगाएंगे, किससे निकालेंगे? तो जो बदउनवानी होती है उसमें ये खुद मुलविस होते हैं। 15 साल से सिंध में जो है लूट के बैठे हुए हैं, तो अब फैसले क्या करेंगे? ये हमें ये भी समझ में नहीं आता कि ये इस किस्म की बातें क्यों करते हैं। जो बिजनेसमैन हैं कराची के, वो बड़े होशियार हैं, बड़े समझदार हैं, वो इनकी बातों के पीछे जो हो रहा है उसको भी जानते हैं। तो मैं नहीं समझता कि ये अपने मजाक उड़ाने के अलावा और कोई असर होगा इनकी इन बातों पर। और आप जो बात कर रहे थे मवारी साहब, जी ईरानी सदर को जो डिग्री दी है, तो मैं उसमें ये कहना चाहता हूँ कि जिस सूबे में जो प्राइमरी तालीम को तबाह कर दिया गया है, जहाँ पर स्कूलों में मवेशी बांधे जाते हैं। गवर्नर सिंध तो फखरी अंदाज में कह रहा है कि मैंने एक IIT के लिए जो है ना 50,000 से ज्यादा नौजवानों को जो है ना तैयार किया है, जो कि आने वाले वक्त में खुसूसन सिंध के सूबे के जो ये नौजवान हैं वो एक इनकलाब बर्पा करेंगे। तो समझते हैं कि गवर्नर सिंध कामरान टिसोरी किसी इनकलाब की जिसकी बात कर रहे हैं, कोई इनकलाब भी आपको आता हुआ नजर आ रहा है? बचा लें तो वही बड़ा इनकलाब होगा उनके लिए। बाकी IT के स्टूडेंट्स आएंगे, देखेंगे फिर हम क्या होता है। लेकिन जिस सूबे में इनकलाब जो है सिर्फ IT के सूबे गवर्नर हाउस में लाने की जरूरत नहीं है। सिंध के तमाम स्कूलों जो है, गाँव गोठों में स्कूल हैं, उनमें मवेशी बंद है, उसकी तरफ तो ये पहले कोई तवज्जो करें। एक ईरानी सदर को उसकी बेइज्जती की है, मतलब कि उसको ऐसे मुल्क ऐसे सूबे में डिग्री दी है, डॉक्टरेट की, जो कि तालीम को जिन्होंने खुद जान के तबाह किया हुआ है। तो एक तो पैसे भी दे देते कि ये भी कोई अगर अपना स्कूल हो तो वहाँ जाके बांधे ईरान में। तो ये मजाक कर रहे हैं मुल्क के साथ। सर दूसरा ये कि वफाकी हुकूमत ने 4 सालों के दौरान जो है सिंध को नजरअंदाज किया है। मवारी साहब, कोई रिली देते हैं, कोई टोपी देते हैं, ठीक है, कोई अजरक देते हैं, तो वो उसमें फिर भी होती है कि भाई सिंध का कल्चर है और वो साथ ले जाएगा, उसकी कदर करेगा। बिल्कुल ठीक, उसको क्या एतराज नहीं है? वहाँ की एम्बेसी बताती नहीं होगी कि तालीम के साथ हमने क्या असर क्या किया। मगर कामरान टिसोरी को सिंधी अजरक का शायद पता ना हो, लाइलम हो, नहीं तो वो आपकी जो तजवीज़ है बड़ी अच्छी थी कि वो सिंधी अजरक दे देते, मगर वो उस हमारी किस्मत है कि ऐसे लोग जो है हमारे ऊपर बैठे। बिल्कुल। मगर सर एक आज बड़ा अहम ये भी बात हुई है कि 4 साल के दौरान जो है मुख्तलिफ स्कीमों को नज़रअंदाज किया गया सिंध की। आज वज़ीर आज़म के सामने रोना रोया है हमारे सिंध हुकूमत ने। समझते हैं कि 4 सालों के अंदर, यानी कि पिछली प्रीवियस अगर हुकूमत कहें कि उस वक्त PTI की भी थी, वाक़तन नज़रअंदाज किया गया था सिंध को? नहीं, जो पहले तो ये हिसाब देना सिंध हुकूमत, जो कि 12,000 या 16,000 मुख्तलिफ फिगर्स आती हैं अरब
जो बजट था इनको मिले हैं ये कहाँ खर्च किए हैं? मतलब ये कोई ऐसा खातिर का प्रोजेक्ट बताएं जिसमें इतने अरब ये खर्च कर किए होंगे इन्होंने, तो ये सारे पैसे कहाँ गए? पहले तो इसका ऑडिट होना चाहिए, उसके बाद फिर इनको अहमियत देनी चाहिए कि इनके सवाल पे कोई सीरियसली जो है बात करे या सोचे। सही। सरदार साहब आप हमारे साथ हैं। मैं बैरिस्टर हलार वसान यानी कि पाकिस्तान पीपल्स पार्टी के यंग जो है सूबाई असम्बली के मेंबर हैं, उनसे जानना चाहूँगा कि क्योंकि आप दोनों ने बड़े अहम नुकात उठाए हैं। तय आप बैरिस्टर साहब त जेका ॻाल्हि कनि पिया हिन वक़्तु सरदार रहीम साहब भी ऐं जेको आहे जमाल सिद्दीकी, त हिकु तरफ़ असां दावा कयूं पिया त लाइन ऑर्डर जी सूरत हाल बहितर कंदासीं, ॿिए तरफ़ इहा बि शइ आया आहे त उहे ई प्रोटोकॉल जूं गाॾियूं पकड़जनि थियूं, उन्हनि मां ई असलो पकड़िजे थो ऐं उन में मुलविस किथे न किथे उतां जा कामोरा वॾेरा ऐं जेको आहे सो रुकन सिंध असैम्बली भी आहिनि ऐं नेशनल असैम्बली, ऐं ॿिए तरफ़ असां इहो दावा कयूं पिया त ॾाढो पुलिस सुठो कमु करे थी, वज़ीर दाख़िला सुठो कमु थो करे, छा चवंदो सर? ॾिसो, पहिरियों त मां सिद्दीकी साहब जो आंसर ॾियणु चाहींदुमि। उन्हनि चयो त शायदि मां को पाकिस्तान पीपल्स पार्टी खे क्रिटिसाइज़ कयो आहे। ॾिसो, असां लॉ मेकर्स आहियूं, असां असेंबली में आहियूं, इहा मां असेंबली में बि ॻाल्हि करे सघां थो त असां चाहींदासीं त असांखे प्रोटेक्शन मिलणु खपे, हर सिटीज़न जो राइट आहे। इन में को अगरि मां पार्टी जे प्रिंसिपल्स जे अगेंस्ट मां कोन थो वञा, इहा जेकी ॻाल्हि आहे ऑब्वियसली असां चाहींदासीं, हर शहरी चाहींदो। असां 2008 खां वठी जॾहिं हुकूमत आई, तव्हांखे यादि हूंदो 2010-11 वारो दौर केॾो मुश्किल तरीन हुयो। वरी असां पीपल्स पार्टी सभिनि इदारनि जे तवसुस सां असां हालात हिते बहितर कयासीं। वरी ही लास्ट 3-4 मंथ्स को थोरा हालात ख़राब थी विया आहिनि। असां चाहींदासीं त इहे हालात वधीक बहितर थियनि। ऐं ॿी ॻाल्हि जेकी चवनि था त को 15 साल थिया आहिनि पीपल्स पार्टी कुझु न कयो आहे, हिमल बि 3 ॾींहं अॻु में असां पिंक बस जो इफ्तिताह कयो आहे। ऐं असां वरी ॻाल्हि उहा अचे थी, इहा सुठी ॻाल्हि आहे, पिंक बस जो इफ्तिताह कयो, अवां रेड लाइन जो इफ्तिताह कयो, ग्रीन लाइन जो इफ्तिताह कयो, सभु शइ पाण ज़िंदा हूंदासीं त पिंक बस ते चढ़ी सघंदासीं न, चवण जो मक़सदु इहो आहे। उहा सुठी ॻाल्हि आहे त पिंक बस उहे मुंहिंजूं माऊं ऐं भेणूं जेको पर्स खसियो पियो वञे, जंहिंखे गोली हई पई वञे, उहो मुंहिंजा माण्हू मारूड़ा पांदीड़ा जंहिं अव्हांखे वोट ॾिनो खैरपुर में लाड़काणे में, सुठी ॻाल्हि आहे त जेको आहे मीरपुर ख़ासि में बि बस जो शुरू थी वियो, सखर में शुरू थी वई, लाड़काणे में शुरू थी वई, अलाह करे दादू हैदराबाद में बि हले पई। बिल्कुलु 3 या 4 सिटीज़ आहिनि बिलख़ुसूस, घोटकी थी वियो तव्हांजो, ऐं कंदकोट कश्मीर थी वियो तव्हांजो, शिकारपुर थी वियो, जिथे इहे हालात थियनि था। कराची में त अमूमन हल्का फुल्का थींदा आहिनि, पर इन खे ओवरकम करण जे लाइ तव्हांखे पुलिस, लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ ऐं जेके बि आहिनि रेंजर्स आहिनि, असां वटि मिलिट्री वेपन आहिनि कोन। पहिरियों तव्हां चओ था त हुननि खे असां फाइट कयूं, हुननि सां पाण खे डिफेंड कयूं, त उहो मिलिट्री वेपन्स तव्हां ॾिसंदा हो जेके पंहिंजो गाॾियूं हूंदियूं आहिनि, उहे केॾियूं अटैक थींदियूं, इहो थींदियूं। त इन लाइ अॼु प्राइम मिनिस्टर हुया, असांजा कुझु ख़दशात हुया, त अॼु प्राइम मिनिस्टर आयो, असां हुननि खे चयोसीं त ही इशूज़ आहिनि ऐं तव्हांखे असांखे हेल्प करण जी ज़रूरत आहे, जेकी हुननि यकीन दयानी ॾियाराई आहे। असां स्ट्रिक्ट एक्शन हणंदासीं। जेके एडवाइज़र साहब जी ॻाल्हि था कनि, अगरि उन्हनि जी गाॾी मुकाशे निकिती आहे त उहो असां इंक्वायरी थींदी, ऑब्वियसली हुन पंहिंजी रेज़िग्नेशन बि टेंडर कयो आहे। ऐं बाक़ी जेकी इहा ॻाल्हि आहे त ऑब्वियसली सिंध हुकूमत आहे ऐं अवाम आहे, हिते असां हिक ई प्लेटफॉर्म ते गॾु आहियूं। असां चाहींदासीं त जेके माण्हुनि असांखे भरोसो ॾेई करे वोट ॾिनो आहे, असां हुननि जो मज़बूत तरीक़े सां दिफ़ा। ॿियो वज़ीर आज़म जेका ॻाल्हि कई त असांखे ज़हर जो ढुक भरणो पवंदो ऐं सभिनी खे गॾिजी हलणो पवंदो, सभ सां मुराद यानी कि तव्हां सम्झो था त तव्हां त हिन वक़्तु यकीनन ई विफ़ाक़ सां किथे न किथे जुड़ियल आहियो, भली तव्हां वज़ारतुनि में न आहियो, पर जेको आहे इतिहादी ते चई सघूं था इनऑफिशियली, पर तव्हां इहा जेका वज़ीर आज़म जी ॻाल्हि आहे, सभिनी खे गॾिजी हलणो पवंदो। उनजो मक़सदु इहो आहे त तहरीक इंसाफ़, GDA ऐं JUIFA यानी कि तमामु सियासी धुरियुनि जी ॻाल्हि पियो करे वज़ीर आज़म। इकोनॉमिकल कंडीशन सर्कमस्टेंसिस पंहिंजे मुल्क में हिमल सही न आहिनि। इवन दो जेके कल ईरान जा प्रेसिडेंट चई आहिनि त $10 बिलियन जे असां इन्वेस्टमेंट कंदासीं, उहो ख़ुशाइंदा ॻाल्हि आहे। इहो हिकु फर्स्ट स्टेप आहे। वरी कोशिश इहा हूंदी हिन हुकूमत जी त करे सघंदासीं सर, बैरिस्टर साहब करे सघंदासीं। जंहिं माण्हू वटि चेक बुक ई न हुजे, जंहिं मुल्क वटि, उन सां बिज़नेस कीअं कंदासीं? सवाल इहो पैदा त तव्हांजा जेके हितूं जा बिज़नेस कम्युनिटी आहे न, जंहिंसां कल ईरानी प्रेसिडेंट साहब बि CM हाउस में उते घुराया हुया, ऐं अॼु बि असांजे प्राइम मिनिस्टर हुननि सां मुलाक़ात कई, ऐं जो मक़सदु इहो आहे, मनसूबो इहो आहे त हिन जी जेकी ट्रस्ट एंड कॉन्फिडेंस आहे उहो बिल्ड थिए बिज़नेस कम्युनिटी जो, ऐं ताकी हू इन्वेस्ट कनि। जेके असां वटि वॾो शॉर्टफॉल आहे उहो बिजली जो आहे। अगरि बिजली ओवरकम असांजी थी थी वञे त तव्हांजी बिज़नेस इन्वेस्टमेंट सुठी अची वेंदी, ऐं जेकी फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट आहे उहो बि पंहिंजी कंट्री में ईंदी, त हालात बहितर थी वेंदा। बाक़ी जेके तनक़ीद करण वारा तनक़ीद कंदा,
असां जॾहिं पीटीआई हूंदी वफ़ाक़ में असां ऑब्वियसली कंस्ट्रक्टिव क्रिटिसिज्म कंदा हुआसीं, ईअं न त जेकी बि का ॻाल्हि दिलि में आई चई ॾिनी, हिननि वटि प्रूफ ऐं एविडेंस हुजे त पोइ पंहिंजी ॻाल्हि मुकमल कनि। बाक़ी अगरि कंहिंखे चवण त यंग आहे छा आहे, ऑब्वियसली पाकिस्तान 70% यंगस्टर्स जो, अगरि यंग न ईंदा पोइ तव्हां जहिड़ा पोरा माण्हू ईंदा असेंबली में जे कुझु सम्झ यानी कि तव्हांजे ॻाल्हि में लॻे त जमाल पोड़ो पियो लॻे। जमाल साहब जी असांखे फेस विसरी वियो आहे। अच्छा, विसरी वियो। रिकॉर्डिंग में ॾिसी चलो वठिजो। ठीकु आहे, पर माना यंग खे अचणु खपे। ऐं तव्हां बिलावल साहब वारी ॻाल्हि उहा वापसि यादि ॾियाराए छॾी त पार्लियामेंट में यंग अचनि ऐं तव्हां जहिड़ा यंग आया आहिनि त सुठी ॻाल्हि आहे। Obviously, जॾहिं सर बजट सेशन थींदो, जॾहिं असां तक़रीरूं कंदासीं, मां पंहिंजे पाकिस्तान लाइ सूबे लाइ डिफेंड कंदुमि। अगरि हिन में मूंखे पार्टी खे चवणो बि पवंदो त तव्हां हीउ सही नथा कयो त मां चई सघां थो, मुंहिंजो राइट आहे, फंडामेंटल राइट आहे। मूंखे एतिरा माण्हू वोट ॾिना आहिनि, 90,000 मूंखे। मगर ॿी ॻाल्हि मां जमाल सिद्दीकी साहब ॾे ईंदुमि। जमाल सिद्दीकी साहब, हिकु त इहा ॻाल्हि तय आहे त तव्हांजी पार्टीअ में हिन वक़्तु ख़ुदकुश हमला जहिड़ी रीति थियनि पिया, पाण में पार्टी में जेके हर पार्टी में हूंदो आहे, पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिन वक़्तु ब्लॉक्स नज़र वधीक पिया अचनि। ऐं हिन वक़्तु मरवत साहब ऐं किथे न किथे चेयरमैन PTI हिन वक़्तु विढ़ंदे नज़र अचनि पिया। ऐं इहा जंग किथे ख़तमु थींदी सर, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अंदरि जेका वेड़ आहे? अब त बसि अधु मिनट मां पहिरियों हलार साहब जी ॻाल्हि जो जवाबु ॾियां। जेको साईं चए पियो त भई माण्हुनि खे सिक्योरिटी ॾियणी आहे, जान जी हिफ़ाज़त करणी आहे, इन करे मोबाइल ॾिनी वई। त 2023 खां 23 ताईं 5 साल मां बि असेंबली जो पार्ट हुयुमि, 10 दफ़ा मां लिखी मोकिलिया, मूंखे त हिकिड़ो सिपाही बि कोन ॾिनो। पर पंहिंजे माण्हुनि खे अगरि ॾियनि था सुठी ॻाल्हि आहे। ऐं मां को उहो छा अथसि नालो साईं जो बाबल भय्यू साहब सां मुंहिंजो कुझु ज़ाती इख़्तिलाफ़ न आहे। हुननि पंहिंजी सफ़ाई पेश करे छॾी, असां एक्सेप्ट कई आहे, बिल्कुलु हुनजी पिक्चर क्लियर आहे, उहो कानून फ़ैसिलो कंदो। पर सिंध पुलिस जी गाॾी जंहिं असली वारी गाॾी खे स्कार्ट ॾिनो, उनजो जवाबु असांखे खपे। वो गाॾी कंहिंजी हुई, कंहिंजी अलॉट कई वई हुई, कीअं वई, छो वई, छा ज़ाइम हुया, उहो सिंध गवर्नमेंट एप्रिशिएट कयो जमाल सिद्दीकी साहब त जंहिं गाॾीअ में इहो असलो हुयो, जंहिं उन डाले में, जंहिं वीगो गाॾी में, उनखे वरी पकड़ियो बि त वरी उतां जी लोकल पुलिस ऐं इहा ॾिसो हिकु ॻाल्हि ॿ तरफ़ जी एग्ज़ैक्टली वरी उनखे गिरफ़्तार करण वारा बि त जेको आहे नौजवान आहिनि, जंहिं पुलिस वारनि एॾी हिम्मत करे स्कॉट वारी गाॾी खे झलियो आहे, अगर वो इंसाफ न थींदो तो सुभाणे कहिड़ो पुलिस वारो बेवकूफ़ आहे जेको पंहिंजी जान ख़तरे में विझी दाड़ियनि जे पोयां वेंदो। इहो असांजे सिपाहियनि जो हौसलो वधाइण जी ॻाल्हि आहे। मूंखे तव्हां जेको जो इहो त ठीकु आहे तव्हां जवाबु ॾिनो, मूंखे जेको तव्हांजे तहरीक इंसाफ़ जे अंदरि में जेका वेड़ शुरू थियल आहे सर, इहा किथे ख़तमु थींदी? ऐं सम्झो था त इहा वेड़ वधंदे नज़र अचे पई मीडिया ते, हाणे त खुलेआम हिक ॿिए जा कपिड़ा लाहिनि पिया। न आफ्ताब जेकी जेतिरो कुझु बि मीडिया ते अचे पियो न, हिकिड़े बयान खे अगरि मां को बयानु ॾियां कंहिंजे बि हवाले सां, त उनखे मुंहिंजी राय ठाहे ज़ाहिर हिकिड़ी वॾे फ्रेम में पेश कयो थो वञे। एॾा को इख़्तिलाफ़ PTI में न आहिनि। हाँ, अंडरस्टूड ॻाल्हि आहे त पार्टी चेयरमैन न आहे, डिसीजन मेकर न आहे, माण्हू कोर्ट वेंदा, जेल वेंदा आहिनि, हुन सां मिली उन्हनि जा फ़ैसिला वठी पोइ ॿाहिरि अची अनाउंस कंदा आहिनि, त इहो इशू थींदा आहिनि। पर जमाल साहब, इहा बि ॻाल्हि तय आहे त जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा तव्हां जहिड़ा ऐं ग्रास रूट जा कारकुन, उहे लीडर जिन जेको आहे सो वॾो मुश्किल वक़्तु ॾिठो ऐं मुश्किल वक़्त में इमरान खान ऐं PTI सां बीठा रहिया, पर ही जेके वुकला ऐं कुझु नवां पैराशूटर जेके अची विया आहिनि, जेके हिन वक़्तु क़ाबिज़ थी विया आहिनि, उनजा जेके बयानात आहिनि, उन मां त ईअं लॻे पियो त हिन वक़्तु सॼी जो सॼी पार्टी तव्हांजी वेड़ जंग जे महाज़ ते निकितल आहे। ईअं न आहे त हीअ को हिन में पैराशूटर कोन्हे, हीअ पार्टी जा अहम माण्हू आहिनि, अहम ज़िम्मेदारियुनि ते आहिनि, ऐं हिननि खे इमरान खान साहब पाण अपॉइंट कयो आहे। तो जॾहिं इमरान खान साहब अपॉइंट कयो आहे तो असांजे लाइ उहे सभु मोहतरम आहिनि, चाहे शेर अफ़ज़ल हुजे, चाहे बैरिस्टर गौर हुजे, उमर अयूब हुजे। पर अगरि को हिन माण्हू में को बि लीडर फाउल कंदो त उनखे असांजी पार्टी जी प्रोविंशियल पॉलिटिकल कमेटी जेकी आहे उहो उनखे ॾिसंदी, असांजी कोर कमेटी ॾिसंदी हुनजी ग़लतियूं। पार्टी जो सेक्रेटरी जनरल उनखे शोकाज़ ॾींदो, शेर अफ़ज़ल खे पहिरें बि शोकाज़ मिलियो आहे। अगरि को बि माण्हू इंक्लूडिंग शेर अफ़ज़ल जेको पार्टी पॉलिसी या पार्टी लाइन ऑफ डायरेक्शन जे ख़िलाफ़ ईंदो त उनखे शोकाज़ जो सामनो करणो पवंदो, ऐं उनजो फ़ैसिलो बि इमरान खान साहब कंदो जॾहिं माण्हू जेल वेंदा, मुलाक़ात कंदा। सरदार साहब ऐसे महसूस हो रहा है, अगर मुझे आप दुरुस्त कीजिएगा, अगर मुझे महसूस हो रहा है बीइंग द जर्नलिस्ट कि इस वक्त मुझे जो है अपोजिशन जो है उस तरह से वाइब्रेट नज़र नहीं आ रही जिस तरह से माजी में नज़र आती रही है सर, उसकी वजह क्या है? सरदार साहब, अच्छा कोशिश करें, अगर सरदार साहब लाइन पे आ जाए, अगर आप जवाब दीजिएगा। जवाब सही नहीं, अपनी पूरी कोशिश कर रही है, पर इस वक्त सूरत हाल ये है कि जो भी गवर्नमेंट आई है पाकिस्तान में और जिस अंदाज में भी आई है, ये अंदाज आपको सबको पता है, आप सारे सीनियर एंकर पर्सन है, सहाफ़ी हैं, जिस अंदाज में आई है और जिस अंदाज में लाई गई है, तो हर सियासी जमात उनके लाने का अंदाज देख रही है
कि जिस तरह से लाई गई है और इनको जिस तरह से सपोर्ट है, तो इस सपोर्ट के बाद सियासी लोगों में यकीनन गुस्से के साथ साथ एक मायूसी भी है कि जिन लोगों पर आज से कुछ अरसे पहले तक अदालतों में बड़े बड़े केसेस करप्शन के चल रहे थे, उनको आप उठाकर मुल्क का वजीर आज़म बना देते हैं, उनको आप सारी मुल्क की ख़जाने की कुंजी दे देते हैं, जिनकी ख़जाने की चोरियों के बड़े किस्से दास्तानें मौजूद हैं। तो ये तो बड़ा मुश्किल हो जाएगा कि हमारे मुल्क जिस इकोनॉमी के क्राइसिस की तरफ गया हुआ है, हमारे मुल्क में जो माली मुश्किलात हैं हमारे, हम भीख मांग कर दुनिया से गुजारा कर रहे हैं। अभी हम दोबारा IMF के सामने बैठे हैं, वजीर ख़ारजा अभी भी हमारा वजीर ख़जाना मुल्क से बाहर है अभी भी। तो हम जिस तरह गुजारा कर रहे हैं, इसके लिए बहुत बड़ी प्लानिंग की ज़रूरत है कि अगर हमने नहीं किया ये अखराजात हमारे और चोरियाँ हमारी उसी उरूज पर रहीं, तो ये जितना भी हम कर्जा ले लेकर जमा करते रहेंगे, गरीब आदमी तक वो लिया हुआ कर्जा नहीं पहुंच रहा है। गरीब आदमी की जिंदगी आसान नहीं हो रही है। अगर गरीब आदमी की जिंदगी आसान हो और उसकी जिंदगी में रोटी कपड़ा मकान आ जाए, तो शायद ये महसूस करें कि लिया हुआ कर्जा इस मुल्क की 22 करोड़ आवाम पे लगा है। लेकिन ये तो पैसे कहाँ जा रहे हैं किसी को नहीं पता। अगर चंद एक सड़कें और फ्लाईओवर्स और हम सारे रोड्स बना देते हैं, तो इससे तो मुल्क में तरक्की नहीं आ रही। आपकी तरक्की के लिए आपको बड़ा जरूरी है कि आपको इन पैसों का सही इस्तेमाल करना होगा। सरदार साहब, मैंने बड़ा अहम सवाल रखा था, फिर जवाल सिद्दीकी साहब की तरफ चला गया था, आपसे बात नहीं हो पाई। सर, मुझे अगर दुरुस्त कीजिएगा, जवाल ने भी बड़ी उस पर अहम बात की है कि माजी की तरह उस तरह से वाइब्रेट जो है मुझे अपोजिशन नजर नहीं आ रही। इस वक्त जो है वफाकी हुकूमत, सूबाई हुकूमतें काम तो कर रही हैं, मगर वो उस तरह की अपोजिशन नज़र नहीं आ रही। अगर बात की जाए सिंध के अंदर, तो सिंध के अंदर और पाकिस्तान के अंदर बड़ी सूरत हाल ख़राब है। एक तरफ अगर बात करें कि किसान ने जो इस वक्त दंदम काट के बैठा है उसको बारदाना नहीं मिल रहा सर, दूसरी तरफ जो सूरत हाल ये है कि अब बात करें तो करे कौन। देखिए, हम तो जहाँ तक GDA का ताल्लुक है तो हम ऑपोजिशन कर रहे हैं और सख्त ऑपोजिशन कर रहे हैं, लेकिन असेंबलियों के बाहर, क्योंकि इन्होंने हमारी परफॉर्मेंस देखी। जो पिछली हुकूमत थी, हमारे जो मेंबरान थे, हालांकि कम थे, 14 थे सिर्फ, लेकिन एक नुसरत सैयद अब्बासी को नहीं संभाल सकते थे जितनी ऑपोजिशन वो कर रही थी, और दूसरे भी मेंबरान जो थे। फिर नेशनल असेंबली में जब PTI चले गई छोड़ के, उसके बाद हमारे सिर्फ 3 मेंबर थे नेशनल असेंबली में, और उन्होंने इतनी सख्त ऑपोजिशन की, सायरा बानो जो है वो पूरा पाकिस्तान उसका मुद्दा हो गया, क्योंकि वो सही अवाम के हक में बात कर रही थी, ठीक है, इशूज को उठा रही थी। अब ये इलेक्शन हुआ, इसने जुल्लू फेर दिया, हमें तो बाहर ही कर दिया, ठीक है। अब हम जाहिर है कि असेंबली में होते तो हम उसी तरह से ऑपोजिशन करते, लेकिन हमने ये जो 3 सीटें हमें मिली, हमने कहा कि ये भी अपने पास रखें। पीर साहब ने फैसला किया कि तो सर क्या ये ऐसा था कि 3 सीटें अगर 3 अराकीन भी होते तो वो कम थोड़ी होते। जैसे सारा बानू आप बता रहे हैं कि नेशनल असेंबली में 3 बंदों की भी आवाज, बड़ी वोकल आवाज थी सर उनकी भी। नहीं, हम लोग खैरात देने वाले तो नहीं है ना। चलें, ठीक है, हम तो खैरात देने वालों में से, ठीक है। तो अगर हमें ये 3 सीटें खैरात में दे रहे हैं तो ये इसका कोई फायदा नहीं है। हम तो इतनी माशाल्लाह अच्छी पोजीशन में दे के हुकूमत हमारी बनती। पीपल्स पार्टी के कैंडिडेट तो अवाम में जाने से कहा आ रही थी, वो कहीं जाते थे तो उनको गालियां पड़ती थी, लोग सवाल पूछते थे कि भाई आपने हमारे लिए किया क्या है, ठीक है। तो ये सिचुएशन थी, लेकिन रिजल्ट जो है बिल्कुल इसके बरक्स हो गए। तो आपने ऐसे कहें कि जहां पे रुजू करना चाहिए था वहां पे रुजू उस तरह से नहीं किया, मैं आपकी बात से ये समझूं। आप जहां रुजू करते हैं, वो अगर वहां से कोई इंसाफ मिल सकता था तो जरूर करते, लेकिन वो जब मिली भगत हो तो फिर क्या रुजू करना। और दूसरी बात ये है कि जो हमारी ऑपोजिशन तो जारी है, हम हर इशू पे, बारदाने का इशू हो, फसल की कटाई, सर बड़ा मसला है इस वक्त। मैं आपको बताऊं कि लोग रो रहे हैं, हारी रो रहे हैं, छोटा काश्तकार जो है ना सिंध का जो है वो रो रहा है, क्योंकि सर ये सिर्फ माल बनाने वाली हुकूमत है। ये हारियों को इंसानियत, ह्यूमन राइट्स इनके सामने कोई हैसियत नहीं रखता। हारी बेचारा इतनी मेहनत करके वो फसल को बड़ा करता है, अब वो खरीदने वाला कोई नहीं है। इनके जो इदारे हैं खरीदने वाले, वो भी तक खोले नहीं है इन्होंने सही तरीके, ठीक है। जो बारदाना है वो मिल नहीं रहा है, तो फिर यही होगा बाद में, इनके अपने एजेंट होंगे। सर आपकी इजाजत से, आप भी मौजूदगी में, मैं हालार साहब से पूछूंगा, वो भी काश्तकार भी हैं, जमींदार भी हैं, उनको बारदाना मिला है नहीं मिला। हालार साहब तहाँ के बारदानों मिले हो आप?
सर मां बारदाने जी ॻाल्हि मां अचां थो, हिकु शइ मां ॿुधाइणु चाहींदुमि, ही असांजे कुझु दोस्तनि खे हिकु ॻाल्हि विसरी थी वञे त 22 लख घर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो दादा साहब सिंध में असां स्टार्ट बि हुनजो कयो हुयो, जिथे असांजे पंहिंजे खैरपुर ज़िले में हिमल तक़रीबन 1 लख ताईं घर जेके आहिनि उहे 2 इंस्टॉलमेंट्स उनखे मिनिमम मिली चुका आहिनि। इहो मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू ज़रूरु तव्हां वठिजो। 1 लख घर तव्हां चओ पिया, 1 लख खैरपुर में दसियो पिया, वरी हिनखे अगर रिपीट कयो डिस्ट्रिक्ट में जी हाँ 2 इंस्टॉलमेंट्स, कंहिंखे 1 इंस्टॉलमेंट मिली आहे, कंहिंखे 2, कंहिंखे 3, कंहिंखे 4 भी मिली चुकियूं आहिनि। असांजे डिस्ट्रिक्ट खैरपुर में मुसलसो जी हिमल मीटिंग भी कंडक्ट कई हुई। अच्छा। ऐं ॿी मां इहो त चवणु चाहियां तव्हांखे ॿी ॻाल्हि त जेके ही असांजा कुझु दोस्त चवंदा त ऑपोज़िशन 3 सीटूं अथनि, जॾहिं इस्लामाबाद में ॻाल्हाए सघनि पिया, हेॾे बि अचनि, अगरि इहे 3 सीटूं पंहिंजी विञाईंदा त पोइ ऑपोज़िशन त असां वटि आहे कान, असां पंहिंजो जेको किरदारु आहे असां पंहिंजो अदा कंदासीं फॉर द डेमोक्रेसी। जीडीए खे सोचणु पर अपोजिशन में तो आहे ना, सम्झे थी एमक्यूएम तो आहे तव्हां सां, हिमल बि टाइम अथनि। अपोजिशन में तो आहे एमक्यूएम सर एडी स्ट्रिक्ट ऑपोजिशन आहे न। असां चऊं पिया त जेके जीडीए वारा जेके ख्वाब पिया ॾिसनि असां वफ़ाक़ी वज़ीर थींदासीं, उहे त रहिजी आहे, पर 3 एमपी त मिलनि हिननि खे, उहे त अचनि, उहे त असां सां ॻाल्हाइनि, असांजी जेके कोतायूं उन जे बारे में ॻाल्हाइनि, असां बि उते क्वेश्चन आंसर सेशंस थींदा आहिनि। बाक़ी जेकी तव्हां ॻाल्हि कई बारदाने जी, बारदानो ऑब्वियसली थोरो इशू आहे। ही 2022-23 जो थो हले बारदानो, 23-24 वारो अञा ताईं कोन आयो आहे बारदानो। ही उनजो टेंडर थियो आहे, ही लास्ट ईयर जो हले थो, जेको रिमेनिंग हुयो कोटा उहो हले थो। ऑब्वियसली हर के माण्हू उते सरगर्म आहिनि, हर कंहिंजी कोशिशि आहे त असांखे मिले, ऐं कुझु माण्हू वधीक हथूं वठनि था। मां वरी इहो सोचां त शायदि हालार वसान साहब ऑन ईयर एहतजाज कंदो त मूंखे बि न मिलियो, अव्हांखे मिलियो आहे? अव्हां बि ज़मींदार आहियो? न सर, मां मूंखे खपे बि न, असां पाण सही आहियूं, जेको रेट आहे मार्केट में उहो सही आहे, पर जेके गरीब माण्हू न उन्हनि जो वधीक हक़ आहे। असां इहो डिटरमाइन कयोसीं त जंहिं वटि 20 एकड़ आहिनि उन्हनि खे 200 बारदाने जूं मिलणु खपनि, इहे पैकेट्स बैग्स। त असां त पंहिंजे तालुके में त असां पंहिंजे हिसाब सां सही आहियूं, बट ऑब्वियसली हर ज़िले जो हर तालुके जो पंहिंजो फ़र्क़ु आहे। सिंध हुकूमत कोशिशि इहा कई आहे त जेके उते फूड इंस्पेक्टर्स लॻल आहिनि उन्हनि जी ज़िमेदारी अलॉन्ग विद द असिस्टेंट कमिश्नर्स त हू इन कम खे ॾिसनि। सर फूड इंस्पेक्टर त जेको आहे सो सरेआम जेके तव्हां फुटेज सोशल मीडिया ते ॾिसो था, असां ॾिसूं था, उन में त खपाइनि था पिया, ऐं सरेआम जेको आहे काथे काथे तालुके ते थिया आहिनि सर, उन्हनि जे ख़िलाफ़ स्ट्रिक्ट एक्शन बि थियो आहे। ऐं जे सखर रीजन जो आहे डिप्टी डायरेक्टर, उन कल्ह हिकु खैरपुर वारे खे नोटिस मोकिलियो, उनखे सस्पेंड करे छॾियनि। ईअं थींदा वाक़िया थींदा, असां त कोशिशि कंदा त जेको माण्हुनि जो हक़ आहे उन्हनि खे मिले, पर ही 2022-23 जो आहे, 23-24 जो अञा ताईं कोन आयो आहे। साईं मैं सिर्फ एक बात बोल जी 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 सरदार साहब को अगर हलारे वसान साहब को बारदाने की जरूरत नहीं है, मुझे भी नहीं है। मैं शहर में मेरी जमीनें जो भी है, मकान है, मेरा कोई ज़रूरी जमीन नहीं है, वहाँ कोई ऐसे अनाज काश्त नहीं हुआ। तो लेकिन जिसको जरूरत है, जो गरीब किसान है, जी हाँ, उसको आप अगर नहीं देंगे तो उसका तो जिंदगी आपने खत्म कर दी, वो तो खुदकुशी पे मजबूर हो जाएगा। तो हमारी तहसील में इतना तो हमें उसको देखते हैं कि उसको मिल रहा है नहीं मिल रहा है। जब उसको नहीं मिल रहा, जब खरीदारी के मराकज नहीं खोल रहे आप, तो वो गरीब आदमी कहाँ जाएगा? सर मैं वही बात कर रहा था कि आज वजीर आजम की मौजूदगी में आज प्राइम मिनिस्टर आए थे, विफाकी काबीना ले आए, मुख्तलिफ स्कीमों पे बात हुई होगी, मुख्तलिफ इश्यूज पे बात हुई होगी। कम से कम जो है ये जो हमारा इशू है खासतौर पर पाकिस्तान में जो काश्तकार का है और सिंध के लोगों का है, हारियों का है, वो भी बात करते कि जी ये बड़ा मसला है कि आप पाबंदियां तो लगा देते हैं कि सुबह बदल जो है गंदम नहीं होगी, मगर ये भी है कि पंजाब से, रेंबियार खान से, मुख्तलिफ जगहों से गंदम ली जाती है और वो यहाँ पे डंप की जाती है और यहाँ के हारी से के जो है ना उसको मारा जाता है, उससे उस तरह से उस रेट नहीं मिलते। ये बड़ा मसला है जो कि आज प्राइम मिनिस्टर के सामने भी बात होनी चाहिए थी। हालार साहब देखो, प्राइम मिनिस्टर के हम बहुत शुक्रगुजार हैं कि उन्होंने अपने मसरूफियात में से असां सर कोशिश कई आहे त हिनखे नेक्स्ट ईयर डिजिटलाइजेशन खणी वञूं, नादरा जे सिस्टम सां असां खणी वञूं, जंहिंजी जते असां त पंहिंजे तालुके में ॾाढी कोशिशि कई आहे त जंहिं वटि असां वटि 20 एकड़ आहे उन वटि 7B फॉर्म खणी था अचनि, उन्हनि खे असां 200 वीट बैग्स ॾियूं था। हाणे पर ऑब्वियसली अगरि जीअं असां पंजाब में इहो सिस्टम आयो आहे त हुननि डिजिटलाइजेशन तरफ़ वञनि था, बलूचिस्तान में वञनि था, सिंध बि नेक्स्ट ईयर खां ऑब्वियसली असांजे जॾहिं इजलास थींदा असां इहे डिस्कस कंदासीं त इनखे डिजिटलाइजेशन सिस्टम कयो वञे, उनखे माण्हुनि खे पाण सब्सिडी पाण मिली वञे। जीअं एग्रीकल्चर में तव्हां ॾिठो हूंदो जे रेट्स इंक्रीज़ थिया, जे 12,000 सभिनि खे असां ॾियूं पिया, ईअं कीअं केॾो स्मूथली प्रोसेस असां ॾिनोसीं। जी सरदार साहब आप कुछ कह रहे थे? कह रहा था कि देखें सिंध पे तवज्जो ही नहीं है। कुछ घंटे आए वो शहरी बैंकारों के साथ और ताजिरों के साथ बैठ के चले जाएंगे। आप ऐसे कहें कि ठंडे जहाज में आए, ठंडे कमरों में बैठे और ठंडे जहाज में बैठ के और ठंडे काम करके चले गए वो।
और गरीब आदमी सिंध का जो है गरीब, उनको लेके जाते आलार साहब और लाड़काना ले जाते, कंबर शहजाद कोट लेके जाते, और खास तौर पर हमें मौका मिले तो हम तो लेके जाएं सर, हमारे पास तो आ चुके हैं प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ। नहीं, मैं अर्ज कर रहा था कि आज उनको कश्मीर लेके जाते सर बगैर प्रोटोकॉल के, तो फिर वहां के जो ना डाकू अगर उनको लेके जाते तो पता लग जाता सर। उनका इस्तेकबाल डाकुओं से करवाते, कश्मीर के डाकू अच्छा इस्तेकबाल कर रहे थे उनका, कश्मीर के डाकुओं से इस्तेकबाल ज्यादा अच्छा हो जाता ताकि उनको रियलाइज होता कि सिंध के हालात क्या हैं। अब अगर सिंध के इन हालात में हमारी सिंध की हुकूमत चैन की बांसुरी बजा रही है, 17वें साल में कह रही कि इंशाल्लाह हम डाकू खत्म कर देंगे, तो ये सारे काम अगर आपने अल्लाह पे डाल देने के जी इंशाल्लाह अल्लाह चाहेगा तो खत्म होंगे, तो फिर आप किस मर्ज की दवा है? आपको 17वां साल है, ये लोगों का बुनियादी हक है जानो माल का तहफ़्फ़ुज़, वो हमारे दीवान कम्युनिटी, हिंदू कम्युनिटी बहुत है, उन सब के लिए कारोबारी लोग हैं, उन सब के लिए लम्हा फिक्र यह है कि वो जब दिल चाहता जिसका वो किसी भी व्यापारी को उठा के ले जाते हैं। ये बेसिक बुनियादी इशूज़ है। हमारी सिंध गवर्नमेंट को सोचना चाहिए कि हमारे सूबे एग्रीकल्चर सूबा हमारे सूबे के जितने भी फार्मर्स हैं, जब उनकी फसल आती है तो उनको बड़ा इंतजार होता है कि ये हमारी रोजी आई है, इससे हम पूरा साल गुजारा जमाल भा अज वज़ीर आज़म जे इन दौरे में छा नतीजो निकितो? तव्हां सम्झो पिया त सिंध खे चए पई त 4 सालनि को जेके स्कीमूं आहिनि उनखे नज़रअंदाज कयो वियो, ऐं हाणे तव्हां सम्झो पिया त कुझु न कुझु सिंध हुकूमत विफ़ाक़ खां वठण में कामयाब थींदी, छाकाणि त हिन वक़्तु किथे न किथे इत्तेहादी आहिनि। पहिरियों त इमरान ख़ान ऐं तव्हां सिंध खे वाकई नज़रअंदाज कयो, कराची में जेके तव्हां ऐलानात कया, ये भी ले लो, ये भी ले लो, ये भी ले लो, आखिर में पता लगा कि ठेला भी नहीं मिला, तो ये हाणे तव्हांखे लगे थो तो कुछ मिलंदो आफ्ताब? ये ना है इमरान खान साहब जे दौर में जेतिरा ऐलान थिया कराची के कुछ ना मिलियो, कराची के वो सब कुछ मिले हुआ जो को पहले कॾहिं ना मिलियो आहे। यानी कराची हिकिड़ो इंटरनेशनल शहर आहे, इन शहर में ऑनियर तो ॿुधायां कोन थींदो ॿुधो तो सही ॿुधूं था पहिरियों हैरान पिया थियो, सब कुछ तव्हांजी अखियुनि जे साम्हूं थियो आहे, तव्हां एतिराफ़ न कयो, रियलाइज़ न पिया कयो। कराची हिकिड़ो इंटरनेशनल शहर आहे, कराची शहर में आग बुझाइण जे लाइ फायर टेंडर कोन हुया। कराची के पहिरीं दफ़ा कराची के फायर टेंडर मिलिया आहिनि, ऐं उहो इंटरनेशनल इक्विपमेंट वारा फायर टेंडर आहिनि जंहिं बिलावल हाउस जी आग बुझाई आहे, उहो फायर टेंडर नथा पहुची सघनि। बिल्कुलु मञो न, 5 फ्लोर ते चओ था इंटरनेशनली 5 फ्लोर ते नथा फायर टेंडर वो स्टार्ट हूंदी आहे, उन जे कम जे लाइ स्टार्ट यार ये फेडरल गवर्नमेंट सिंध के ॾिनो आहे, सब कुछ ॾिनो आहे। कराची शहर हर बारिश में बुॾी वेंदो। ये शहर जा 35 अरब रुपया ॾेई कराची जा नाला साफ़ फेडरल गवर्नमेंट कराइनि, हुन जो कमु न आहे। हुन खां पोइ ॾिसो अॼु 5 साल आहे, 4 साल आहे, कराची शहर बुॾंदो न आहे। ये सिंध गवर्नमेंट की जिम्मेदारी है। रुगो बारिश में रेनकोट बारिशन में एंजॉय था करन, रेनकोट पाए, इन सा फोटो सेशन तक कुछ न थिंदो है। मांजी गाड़ी तरे पई सर कोई साल अज भी कराची में वो स्पॉट्स आइन जेका हर बारिश में ओवरफ्लो थी वेंदा आहिनि। छो कॾहिं कोशिश न कई आहे त हिन स्पॉट ते प्रॉब्लम छा आहे, हिते पाणी बीहंदो छो आहे, शारा फैसल ते नर्सरी आहे, सॼो कराची सर हलो ठीक आहे, मां ये ॿ ॻाल्हियूं तव्हां जी तस्लीम कयो। स्पेसिफिक स्पॉट ते अगर वर्किंग नथा करे सघो पोइ तव्हांजे कब्जे जमाल साहब अॻिते ॿियो छा ॾिनो तव्हां कराची खे? सर अदा कराची लाड़काने खे छा ॾिनो, खैरपुर खे छा ॾिनो, सखर खे छा ॾिनो, दादू के छा ॾिनो, असां कराची शिकारपुर जैकबाबाद के छा ॾिनो, ॾिसो हैदराबाद के छा ॾिनो? मां ॿुधायां थो प्राइम मिनिस्टर त पाकिस्तान जो हो न। बिल्कुलु असां वॾे में वॾो कमु करण जी जेका कोशिश कई, जेका असां पंजाब में KPK में शुरू कयो हेल्थ कार्ड, कि असां पूरे सूबे जी अवाम के 10 लाख रुपया पर पर्सन हेल्थ कार्ड इशू कयूं था। सिंध गवर्नमेंट असांखे चयो सॉरी असां पंहिंजो शेयर कोन मिलाईंदासीं। सिंध गवर्नमेंट असांखे मना कयो, पर सिंध गवर्नमेंट चयो असां हॉस्पिटल सुठो ठाहे छॾियो आहे। सिंध गवर्नमेंट जो मिनिमम शेयर हो, सिंध गवर्नमेंट जो मिनिमम शेयर हो जी। छा सूबे जी अवाम खे अगर हेल्थ कार्ड मिले आ को बुरी ॻाल्हि आहे? ठीक आहे, बुरी ॻाल्हि त न आहे न। हिकिड़े ग़रीब हारी जे खीसे में 10 लाख रुपए जो कार्ड पियो हुजे, जिथे मर्ज़ी वञी वॾे में वॾे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सॼे चेंज करे उनखे इंसाफ न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में 3000 रुपया महीना मिलंदा आहिनि मुंहिंजे भाउ। वो 3000 में हाणे हफ्ते जी सब्जी भी कोन ईंदी आहे। नालो चेंज कयो ते कटोटी के इमरान खान तॾहिं ते जेल में वेठो आहे। अहिड़ा पंहिंजा करतूत दस जो करतूत तव्हां वारा बि करतूत पहिरियों तव्हां पंहिंजे वरनि खे त ॾिसो,
तव्हां पंहिंजे वारनि जा करतूत ॾिसो सिंध में त वोट ईअं न मिलियसि ॻाल्हाइजो न। ईअं न सिंध में ॻाल्हायो त पढ़ियल वोट लिखियल मिलियसि माण्हू न। आहियो त सिंध पढ़े में लिखे तरीक़े सां छा ॻाल्हायो कई 14 MNA हुयसि पढ़े लिखे 5 तरीक़े सां ॻाल्हायो छा बैरिस्टर कई आहियो सिंध जे लाइ? लीडरशिप जे सिंध जे लाइ छा ॻाल्हि कई? लीडरशिप जे लाइ ईअं न ॻाल्हाइबो आहे न मां बहस ॻाल्हायो कराए जेकी ॻाल्हि आहे न मां ॻाल्हायो तव्हां ईअं था ॻाल्हायो थोरी थो चवां। इमरान ख़ान साहब हिनमहिल जेल में आहे त हू जेके न करे सघियो न डिलीवरेंस न करे सघियो जेकी हुनखे तव्हां करणी हुई वकील आहियो सिंध जे तव्हांखे लाइ। ख़बर आहे आयो कहिड़े हिकु केसिस ॾींहुं में रहियो जेल में हुयो, आहियो असां दाऊं कंदा हुआसीं तव्हां 14 वारा MNA चोरी 25 करप्शन में MPN। जेलनि में गुज़ारे आहिनि सॼी ज़िंदगी असांजो ज़रदारी साहब हर जाइ ते वञे थो, हर छॾियो सूबे यार, में पढ़े वञे लिखे थो, माण्हू बिलावल अहिड़ी साहब हर जाइ बेवकूफ़ी ते ॻाल्हि वञे था कयो। थो। असां फॉरेन मिनिस्ट्री कंहिं तरीक़े सां हलायूं तव्हांखे ख़बर आहे? छा मोहन कुरैशी हलायो साहब न। असांजो ई माण्हू तव्हां ई न 17 साल हलाए कुझु तो हलाए ॾेखारियो। मिनिस्ट्रीज़ पंहिंजे चेंज कंदा हुयो। बाबा सही आहे। 17 साल कुझु तो हलाए ॾेखारियो ठीकु आहे। रुगो ॻाल्हियूं कंदासीं करे ॾेखारियो करे ॾेखारियो यार छो नथा कयो तव्हांखे कंहिं मना कई आहे मना तो न कई आहे न तव्हांखे कंहिं मना बि न कई आहे ठीकु आहे। खज़ानो बि तव्हां वटि आहे 17 साल न, मूंखे तव्हांजी ॻाल्हि सम्झ मालिक में बि नथी तव्हां अचे। आहियो मां सिंपल तव्हां हुकूमत बि खां तव्हांजी पुछणु आहे चाहियां त पुलिस बि आफ़ताब तव्हांजी आहे साहब खज़ानो बि तव्हांखां तव्हांजो पुछंदो आहे आहे, कुझु इमरान तो करे खान ॾेखारियो कयो छा आहे, उहो तव्हां असांखे कुझु करे ॿुधायो। ॾेखारियो भाउ ठीकु आहे। ॻाल्हियूं से कमु कोन हलंदो ठीकु आहे जवाब फायर पर टेंडर हिनमहिल बाहि थी लॻे पता इमरान खान तो बचाइण अचे फायर टेंडर। न न इमरान खान पाणे बची वेंदो न पर हो पे चवे त असां मंसूबो जेको आहे इहो ॾिनो से इहो मंसूबो इंट्रोड्यूस करायोसीं त कराची में सिंध में जेको आहे वॾे में वॾो मंसूबो इहो ई आहे त जेके गाॾियूं ॾिनियूंसीं मां इहा कोशिशि इमरान पियो खान कयां। साहब लाइ पर्सनल मूंखे ग्रेजुएट न आहिनि मां ॻाल्हि थो कयां जी। तव्हांखे नथी वणे ॻाल्हि। ठीक है सरदार साहब आप है हमारे साथ? तो मेरी आवाज शायद आपने बंद कर दी। जी नहीं सर 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 बोलिए बोलिए। मैं ये कहना चाह रहा हूँ कि ये मसला बहुत ही बुनियादी मसला है, न ये टॉक शो में हल हो सकता है न जलसों में हल हो सकता है। कहाँ हाल होगा सर? बहुत अच्छी बात हुई है, आपने ये बात उठाई है। KTN एक बहुत नामवर और अहम चैनल है, आप इस बात को मजीद उठाएं, इसको हमेशा के लिए हल कर दें। एक ऑडिट बताएं गवर्नमेंट के जो फंड सूबों में आए थे वो किस पर्पस के लिए आए थे, बिल्कुल कितने उन प्रोजेक्ट्स पे लगे जिसके लिए आए थे और कितने जो है वो गायब हो गए हैं, मतलब नामालूम। बिल्कुल सही वो जो है उसका ऑडिट करा लीजिए, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा, हमेशा के लिए ये मसला हल हो जाएगा और आइंदा के रास्ते आपके जरा बेहतर हो जाएंगे। मोहम्मद खान जुनेजो से आप शुरू करें और आज सर तो ये तो फिर होगा ही नहीं। पाकिस्तान में जब भी ये बात होती है तो मोहम्मद खान जुनूज से सरदार साहब इन्हें एनएफसी चाहिए होता है सरदार साहब, इन्हें एनएफसी चाहिए होता है, पीएफसी नहीं करते ये। हाँ। इन्हें एनएफसी पूरा चाहिए, ठीक पीएफसी है। नहीं करते अपने सूबे में। ये ना आप ये बात करें, ये बड़ी अहमियत वाली बात है। बिल्कुल सरदार साहब है, आपने ये बिल्कुल दुरुस्त फरमाया है, मगर पाकिस्तान में ऐसा कह सकता हूं कि जो सियासी जो स्ट्रक्चर है उसमें ये तो पॉसिबल ही नहीं है, क्योंकि कोई भी बंदा ये तैयार नहीं होगा कि जी माजी में इस मुल्क में जुर्म करार दे दिया गया है। बिल्कुल बिल्कुल जितना सच बोलेंगे वो इतना बड़े मुजरिम हो जाएंगे आप। तो यही अर्ज कर रहा था कि अगर आप कहेंगे कि वो जनरल ज़िया की मुझे आपकी बात पे याद आ गई कि उन्होंने कहा कि ये अगर काम नहीं हुआ तो उस पर कमीशन बना ले। हम किसी और- मरे हुए जनरल की बात करते हैं, आप आज की बात करें ना। सर मैं वही कह रहा हूं, मोहम्मद खान जुनूजो से शुरू होंगे तो उसके बाद जितनी भी जमहूरी हुकूमत उसमें जनरल और जितने भी लोग आए सब आएंगे ना। मैं भी आपसे यही अर्ज कर रहा था। देखिए ना, अपने मुल्क की बात कर रहे हैं जी। हमारा मुल्क है, इसके मुस्तकबिल के साथ हमारा मुस्तकबिल, हमारे बच्चों का मुस्तकबिल जो है जुड़ा हुआ है। अगर हम इसको दुरुस्त नहीं करेंगे तो फिर खुदा न खास्ता फिर ये इसी तरीके से तो खराब हो जाएगा ना, बेड़ा गर्क हो जाएगा। तो आप ये बात करें, इसका ऑडिट कराएं, क्योंकि ऐसी वो मुश्किल बात नहीं है। अकाउंट्स में कंपनियों में होता है ना, खातेदार होते थे, पुराने जमाने के मुंशी होते थे, वो क्या करते थे, खाता रखते थे। तो खाता जो है इसका चेक करवाएं और दूध का दूध पानी का पानी का। सर मगर एक तरफ KPK में हुकूमत है इस वक्त, पाकिस्तान तहरीक इंसाफ की सिंध में, पाकिस्तान पीपल्स पार्टी की है, पंजाब में PMLN की है, मगर KP और सिंध रो रहे हैं कि हमें जो है ना वो हिस्सा विफाक से माजी में भी नहीं मिला और आज भी नहीं मिल रहा। जहाँ होगी वहाँ रोएंगे, जहाँ करप्शन होगी रोएंगे। आप न दोस्त न दुश्मन को देखें, सही किस्म का एक ऑडिट कराएं, बैनुल अक़वामी कोई एजेंसी अपॉइंट कर लें, सही किस्म का ऑडिट कराएं, सबके चेहरे से नकाब उतर जाएगी, सारे चोर सामने आ जाएंगे, आपको पता लग जाएगा कि पाकिस्तान का बेड़ा गर्क किसने। चले हालार साहब बिल्कुल शॉर्ट अगर मुझे जवाब तव्हां ॾिजो त तय आहे त विफ़ाक़ जे साम्हूं असां हमेशह रोईंदा रहंदा आहियूं। हिन वक़्तु KP बि रोए पियो ऐं बलूचिस्तान बि रोए पियो। सम्झोता त जेको अॼु वज़ीर आज़म जो दौरो थियो, उन दौरे खां पोइ कुझु न कुझु विफ़ाक़ मां आसिरो मिलंदो ऐं सिंध जूं जेके स्कीमूं पुठिते पयल आहिनि उन्हनि खे हथी मिलंदी ऐं माण्हुनि खे रिलीफ मिलंदो।
सर ऑब्वियसली तव्हां ॾिसो जॾहिं 16 मंथ्स लाइ आयो शहबाज शरीफ़ उन में असां कुझु कमु करे सघिया हुआसीं वरी जेकी 8 फरवरी जी इलेक्शन थी आहे तव्हांखे इलाही टाइम लॻो कैबिनेट फॉर्मेशन में जॾहिं कुझु फॉर्मेलिटीज़ हूंदियूं आहिनि हुकूमत ठाहिण लाइ उन में टाइम लॻियो त हाणे ऑब्वियसली असां डिमांड कंदासीं जून में बजट अचण वारो त कमु थिए त जेके असांजा रहियल कम आहिनि उहे असां उन लाइ चवंदासीं त असांखे उहे स्कीम्स पूरियूं कयूं वञनि हिकु सवाल मुंहिंजो हिननि ॿिनि पैनलिस्ट सां आहे त हिनमहिल जेके इलेक्शन थी त इन्हनि मूं कंहिंजो हिकु कैंडिडेट खटियो को भला असांजो ख़ुर्शीद जुनेजो वारी MNA सीट ते को भला GDA जो या तव्हां PTI जो जेके कैंडिडेट नंढियूं चूंडूं जेके चओ ज़िमी इलेक्शन उनजी ॻाल्हि पिया कयो को बीठो 2000 कंहिं वोट खयां पोइ चवंदा त पीपल्स पार्टी धांधली कई तव्हां त ॾिसो न तव्हां पाण फैक्ट्स एंड फिगर्स ते वञो GDA त उन इलेक्शन खां पोइ बाइकाट करे छॾियो आहे GDA जो मौक़िफ़ इहो ई आहे सखर डिवीजन हाई कोर्ट में सिर्फ 2 केस था हलनि अगरि GDA खे लॻे या PTI खे लॻे त असां केस हाराए वञूं त ट्राइब्यूनल ते वञनि न हाई कोर्ट वञनि न छो न विया इहो सवाल ई निशान आहे ठीकु आहे जमाल साहब वेंदे वेंदे बसि इहो ॿुधायो त विफ़ाक़ खां KPB रोए पियो बलोचिस्तान सिंध हमेशह रोए पियो त सम्झो था जेको अॼु वज़ीर आज़म जो दौरो थियो आहे उन में जेके पुठिते पहले स्कीमूं आहिनि उहे सिंध हुकूमत वठण में कामयाब थी वेंदी मुख़्तसर सां आफ्ताब हिकु त मूंखे सम्झ ई कोन आई आहे त वज़ीर आज़म दौरो थियो छा जे लाइ आहे कहिड़ी नीड बि न हुई कहिड़ी ऐलान बि कोन हुया को अहिड़ो मौक़ो बि कोन हो हलफ़ खणण खां पोइ आयो कोन न हलफ़ खणण खां पोइ आयो कोन त इलाही पुराणी ॻाल्हि आहे हुनखे अचणु खपे रमज़ान जी ॻाल्हि हलफ़ खयो आहे महीनो थियो आहे हुनखे त मसरूफ़ हुयो आयो वज़ीर आज़म हाणे बख़्शो अची वियो पर ओचितो प्रोग्राम करणु आयो आहे शायदि उहो ईरानी प्रेसिडेंट बिज़नेस कम्युनिटी सां मिलियो आहे त बिज़नेस कम्युनिटी ज़ाहिर आहे उहो पॉलिटिशियन त न आहिनि बिज़नेसमैन ई आहिनि पंहिंजे मफ़ादात बिज़नेस जे करे आया आहिनि बिज़नेस कम्युनिटी खे थोरो बका पर मक़सदु चवण जो सिर्फ़ु इहो आहे त अगरि फेडरल गवर्नमेंट्स पंहिंजे 4 सूबनि सां गॾु इंसाफ़ करनि हुनजी एहसास महरूमी खे ख़तमु करनि त मुल्क जे 4 सूबनि जी शिकायतूं ख़तमु थी वेंदियूं सभिनि खां वॾी शिकायत त बलोचिस्तान खे आहे त हुकूमत हिनखे ओन न कंदी आहे 4 सूबनि खे अगरि वफ़ाक़ पीउ सम्झी पंहिंजे 4 पुटनि खे इक्वली शेयर ॾियनि असां त ॾिनो बिल्कुलु असां त सभिनि खे हलाइण जी कोशिशि कई असां वटि टाइम 3.5 साल हुया पोणा 2 साल कोविड में हले विया पोणा 2 साल हिनजी अपोजिशन जी तहरीक खे मुंहुं ॾियण में लॻो इंशाअल्लाह ताला अलाह मौक़ो ॾींदो मां तव्हांखे ऑनियर चवां बाक़ाइदा सही आहे वॾी महिरबानी जमाल सिद्दीक़ साहब वॾी महिरबानी बैरिस्टर हालत वसान वॾी महिरबानी सरदार रहीम साहब आपका बहुत शुक्रिया तय फ़ैसिले जी घड़ी अची वई आहे फ़ैसिलो करणो पवंदो ऐं सिंध में जेके स्कीमूं पुठिते पयल आहिनि जून खां पहिरियां बैरिस्टर साहब चवनि पिया त उन्हनि जे मिलण जी उमेदु आहे ऐं तय आहे त ईंदड़ वक़्त में सिंध में तरक़ी थींदी ऐं असांजी बि इहा ई उमेदु आहे त सिंध में अमन अमान थींदो हफ़्ता मोगरे खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़